हेलो दोस्तों, मैं मनोज मुलानी, मेरे यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। जय झूलेलाल दोस्तों। सिंधी व्यापारी, सिंधी कॉलोनी व्यापारी, ये सभिनी व्यापारियुनि खे मुंहिंजो जय झूलेलाल। ईंदड़ चेटीचंड जूं बि 2 अप्रैल जूं बि मां तव्हांखे एडवांस में वाधायूं ॾियां थो। अॼु मां हिकु सब्जेक्ट जे लाइ तव्हां वटि आयो आहियां। सो तव्हां हिन 5 ते 10 मिंट जे वीडियो खे ज़रूरु ध्यान सां ॿुधो ऐं उन ते हिकु वीचार करे ज़रूरु उहो कमु कयो। मां हिकु तव्हांखे गुज़ारिश कंदुमि, उहा आहे सिंधी कॉलोनी व्यापारी एसोसिएशन ठाहिण जी मुंहिंजी जेका तमन्ना हुई, उन करे मां तव्हांजे साम्हूं आयो आहियां। एसोसिएशन हुजणु जाम ज़रूरी आहे। एसोसिएशन हुजण सां जेके मां तव्हांखे 10 ते 12 फ़ाइदा ॿुधाईंदुमि। ईअं त इलाही फ़ाइदा हूंदा, लेकिन मां तव्हांखे कुझु फ़ाइदा शेयर कंदुमि, उहो तव्हां ध्यान सां ॿुधो। जीअं हिकु लकड़ी हूंदी आहे, उहा हिकु लकड़ी खणी करे पाण अगरि तोड़ण वियासीं उनखे, त 1 सेकंड में लकड़ी टुटी पवंदी। उते अगरि तव्हां 5 लकड़ी मिलायो त थोरो टाइम वधीक लॻंदो। उन में अञा 10-20 लकड़ियूं मिलाए करे कयो त उनखे शायदि तोड़े बि न सघंदा हुआसीं। त इन प्रकार जेका एसोसिएशन हूंदी आहे, उहा एसोसिएशन बि इन प्रकार जी हूंदी आहे, हिकु ताक़त। मुंहिंजी ताक़त अचण खां पोइ उहा कॾहिं टुटी न सघंदी आहे। अगरि अकेलो हूंदो आहे त उहा जल्दी टुटी पवंदी आहे। त इन प्रकार से एसोसिएशन हुजणु जाम ज़रूरी आहे। जीअं मां थोरे समय में हिकु नालो बि मां चॉइस करे छॾियो आहे, उहो भले तव्हां हुन ते जेका पाण मीटिंग रखंदासीं भविष्य में एसोसिएशन ठाहिण जी, हुन में भले तव्हांखे जेको योग्य लॻे, पर मूंखे जेको लॻे थो हिन एसोसिएशन जो नालो बि ईअं हुजे भई हुन में बि हिकु चमक हुजे। जीअं जय झूलेलाल व्यापारी एसोसिएशन सिंधी कॉलोनी, ईअं सम्झो। अगरि नेक्स्ट एसोसिएशन ठहे थी मानो बस स्टैंड एरिया में, त उते बि ईअं नालो ॾियनि, जय झूलेलाल व्यापारी एसोसिएशन बस स्टैंड। टी सम्झो एसोसिएशन DSK कॉम्प्लेक्स में थी ठहे, उते बि ईअं नालो अचे, जय झूलेलाल व्यापारी एसोसिएशन 3 DSK कॉम्प्लेक्स। जय झूलेलाल एसोसिएशन 4 नेहरू पुतला। जय झूलेलाल एसोसिएशन नगर पालिका रोड। जय झूलेलाल एसोसिएशन 5 मंगल बाज़ार। त असां झूलण जो नालो बि वॾो कयूं ऐं एसोसिएशन जी शक्ति बि ॾिसूं। त एसोसिएशन जा जेके फ़ाइदा आहिनि, उन में जाम फ़ाइदा आहिनि। उहो त सभिनी भाउरनि खे ख़बर हूंदी, पर मां थोरो तव्हांखे शेयर करणु चाहींदुमि। जीअं हिकु माण्हू किराना दुकानदार आहे, होटल वारो आहे, उन में सम्झो फूड वारो अचे थो, फूड वारो कोई सैंपल थो खणे, परेशान थो करे थो, त एसोसिएशन थ्रू अगरि तव्हां हुनखे शॉपकीपर खे, असां दुकानदार खे सपोर्ट कयोसीं त मुंहिंजो थोरे में निपटिजी वेंदो आहे। ईअं वजन काटे वारा हूंदा आहिनि, साहिब ईंदा आहिनि, उहे कुझु सैंपल खणंदा आहिनि। उन ते बि अगरि पाण मिली करे कमु कयोसीं त सस्ते में बि कमु थींदो आहे, जल्दी ईज़ीली क्लियर थी वेंदो आहे। उन खां पोइ इहे 2 फ़ाइदा थिया। टियों फ़ाइदो थींदो, सम्झो माण्हू असां पंहिंजो माण्हू रखूं था कम ते, उनखे कुझु प्रॉब्लम थी अचे वीचारे खे, मानो उनजी पघार 10,000 आहे, उहो चए थो मूंखे कुझु बीमारी अची वई घर में, कुझु शादी अची वई, मूंखे घरु ठाहिणो आहे, त 25-50 मालिक मदद कंदो आहे। पर उहो माण्हू पाण वटि वठी थो वञे एडवांस, असां ॾेई था छॾियूं ऐं असां हुनखे रेगुलर कम ते रखूं था, त वरी कोई ॿियो, भले कोई पंहिंजो ई भाउ हुजे, ॿियो अदर कॉस्ट हुजे, उन करे चए थो मूंखां उते 10,000 ते मां 12,000 रुपया मूं वटि अचु, त उहो माण्हू होॾे हली वेंदो आहे। माण्हू होॾे वञण सां शादियुनि में जेका असांजी एडवांस ॾिनल आहे उहा बि अटकी सघंदी आहे। अगरि हिते एसोसिएशन हुजे त उहो पहिरियों एडवांस हुनखे वापसि ॾिए, उनखां पोइ भले कोई बि माण्हू हुनखे रखी सघंदो आहे। ईअं हिकिड़ो ग्राहक आहे, कोई ग्राहक अहिड़ा तरीक़े जा ईंदा आहिनि की बिना वजह दुकानदार खे परेशान कंदा आहिनि, झगड़ो कंदा आहिनि कंहिं शइ खे खणी करे। पर एसोसिएशन हूंदी त उनखे बि सपोर्ट थी वेंदो, त कंहिं प्रकार जो उनखे बि मुंहिंजी ॻाल्हि वधण जी प्रॉब्लम न ईंदी। त इहे जेके फ़ाइदा मां ॿुधाया। उन खां अलावा
सम्झो असांजो रोड जो हेडलाइट बंदि थी वियूं, कॾहिं महीनो बंदि थी रहनि, कॾहिं ॿ महीना, कॾहिं 15 ॾींहं, कॾहिं 8 ॾींहं चालू करण वारा अचनि नथा। उन्हनि खे बि असां हिकु एसोसिएशन लेटर ॾियूं भई हेतिरी लाइटूं बंदि आहिनि, असांखे दिक़त थी अचे, त फटाफट उहो कमु असांजो जल्दी क्लियर थी सघंदो आहे। रोड आहिनि त रोड खड्डा खुटी था वञनि, बंदि नथा करे वञनि, या ॿियो कुझु प्रॉब्लम आहे, रोड ख़राबु आहिनि त असां उन जी बि कंप्लेन करे सघंदा आहियूं भई रोड ठहणु खपे। ॿियो इहो प्रॉब्लम थींदो आहे कि भई बाथरूम जी व्यवस्था, जीअं असांजे सिंधी कॉलोनी एरिया में बाथरूम जी व्यवस्था घटि आहे, त असां नगर पालिका खे तयारु करे हिकिड़ो बाथरूम जी व्यवस्था बि कराए सघूं। उन खां पोइ सम्झो हाणे चेटीचंड अचे थो त असां सिंधी कॉलोनी एसोसिएशन जे तरफ़ां हिकु झूलेलाल जी वॾी मूर्ति खणी करे असां उनजी आरती करे सभु मिली करे दुकानदार ऐं हिकु प्रसाद वाटप कयूं, शरबत वाटप कयूं, त हिकु एसोसिएशन जी शक्ति ॾिसणु अचणु खपे पब्लिक खे, उहा करे सघंदा आहियूं। या जीअं गणपति जो बि उत्सव ईंदो आहे, गणपति बि असां एसोसिएशन तरफ़ां हिकु गणपति रखी सघंदा आहियूं, सभु मिली करे घटि में घटि शाम जी आरती गॾु अची करे कयूं, सुठे नमूने एकता ॾेखारियूं। त ईअं इलाही प्रकार जा उत्सव बि असां गॾु करे सघंदा आहियूं। उन खां पोइ पाणीअ जी व्यवस्था करे सघंदा आहियूं। उन हाणे उसनि जा ॾींहं आहिनि, भई हाणे उस धूप जाम थी हली रही, त पान पोईअ जी बि व्यवस्था असां एसोसिएशन तरफ़ां करे सघंदा आहियूं। त एसोसिएशन जी तरफ़ां ईअं इलाही प्रकार जा असां कम बि करे सघंदा आहियूं। ऐं कंहिंखे प्रॉब्लम थी अचे, जीअं मेन प्रॉब्लम थो अचे भई हाणे असां इंडियन जेके उत्सव था अचनि इलाही प्रकार जा, उन में अलॻि अलॻि समाज, अलॻि अलॻि माण्हू असां वटि पहुती बुक खणी था अचनि, भई साईं असांखे पहुती फाड़णी आहे, कोई चए थो 2100 फाड़ो, कोई 1100 फाड़ो, कोई 500 फाड़ो। ईअं ज़रूरी न आहे, हर कंहिंजी पंहिंजी शक्ति सां ॾेई सघंदो आहे, पर एसोसिएशन ठहियलु हूंदी त असां हुन में हिकु फिक्स अमाउंट करे सघंदा आहियूं। भई पाण खे 51 रुपया, 101 रुपया, 151 जेको बि भई हिन खे असांखे पहुती ठाहिणी आहे, हुनखे ॾियणो आहे। उन खां पोइ हिकु मतिलबु ईअं बि करे सघंदा आहियूं भई पाण पूरे एसोसिएशन तरफ़ां भई 70-80 दुकान आहिनि, उन्हनि में पाण हिकु थोक रक़म ॾियूं उन्हनि खे, 7-8 हज़ार, 5 हज़ार, 5100, कंहिं वटि उहो ऑर्गेनिक करण न वञनि। ईअं बि करे सघंदा आहियूं हिकु एसोसिएशन ठहे पंहिंजी, उन में कमेटी हुजे 7 जी, 11 जी, 21 जी, बाक़ी सभु सदस्य हुजनि, ऐं उन में पंहिंजो हिकु स्टिकर ठहियलु हुजे, जय झूलेलाल व्यापारी एसोसिएशन सिंधी कॉलोनी। उन में सदस्य अध्यक्ष, अध्यक्ष, उपाध्यक्ष सभी खे हिकु स्टिकर दुकान ते लॻल हुजे। उन खां पोइ ट्रांसपोर्ट वारा बि जाम तकलीफ़ ॾींदा आहिनि पाण खे, ट्रांसपोर्ट वारा कॾहिं कॾहिं भाड़ो वधीक लॻाईंदा आहिनि, त उनखे बि असां चई सघंदा आहियूं भई असांजी एसोसिएशन अथई, असां सां ईअं वधीक भाड़ो वठंदे, त असां ॿियनि खे चवंदासीं त उहे बि तव्हांखां माल न घुराईंदव। या कोई हमाल हूंदा आहिनि, हमाल बि छा कंदा आहिनि, वधीक हमाली वठण ई कंदा आहिनि, हुनखे लॻंदो आहे भई छा फ़र्क़ु पवंदो आहे, हिन खां 10 वरिता, हुनखां 20 वरिता, हुनखां 50 वरिता, केरु थो ॾिसे, केरु थो चए। त अगरि एसोसिएशन हूंदी पंहिंजी, त उहा हिकु ताक़त ॾिसणु ईंदी, स्टिकर ॾेखारे सघिबो आहे भई असांजी एसोसिएशन ठहियलु अथव, तव्हां असां सां व्यवहारिक वठो, व्यवहार असां तव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियूं। त इन प्रकार जूं अनगिनत जेके प्रॉब्लम ऐं ईंदड़ वक़्त में अचण वारियूं प्रॉब्लम जेके पाण खे फ्यूचर में अची सघंदियूं आहिनि, त उनखे असां मुंहुं ॾेई सघंदासीं। सम्झो हुन में असां पाण साल में हिकु फ़ी फिक्स करे सघंदा आहियूं, भई 1100 रुपया फ़ी, 2100, 1500, जेका बि भावर तय करनि मीटिंग रखण खां पोइ, उहो बि करे सघंदा आहियूं। हिकु फिक्स फ़ी रखूं, साल में हिकु ई दफ़ो भरिणो आहे, हुनजो जेको फंड आहे उहो असां अॻिते कमु आणे सघंदा आहियूं, हुन में वर्गणी वारनि खे ॾेई सघंदा आहियूं, या ॿिया जेके ख़र्च था थियनि उहे बि करे सघंदा आहियूं। त एसोसिएशन थियण खां पोइ इलाही अनगिनत फ़ाइदा थींदा पंहिंजा, हिकु ताक़त ॾिसणु ईंदी सिंधी समाज जी। असां वापारी आहियूं, असां वापार खां अलावा त ॿियो कुझु करे न सघंदासीं, त असां जेको कयूं था उनखे छो न हिकु शक्तिपूर्वक कमु कयूं था। इहा मुंहिंजी इच्छा आहे, या मां तव्हांखे विनती थो कयां त एसोसिएशन ज़रूरु ठहे, हिकु मीटिंग रखूं, मीटिंग रखी करे उन में सभिनी ॿारनि खे इहा ॻाल्हि ध्यान में आणियूं केतिरा फ़ाइदा आहिनि, उन खां पोइ एसोसिएशन ठही वञे बिल्कुलु मज़बूती सां। इलाही माण्हू छा आहे, असांजा दोस्त यार कीअं हूंदा आहिनि, दुकानदार कुझु नेगेटिव पास कंदा आहिनि, न न कहिड़ो ज़रूरु आहे एसोसिएशन जो, एसोसिएशन ठहंदी कान, मां थो चवां तव्हांखे कि मुंहिंजे जेके नेगेटिव पास कंदा आहिनि, चाहे जेको असां दिमाग़ में विझंदासीं उहो ज़रूरु थींदो। अॼु ताईं जेको थियो आहे असांजे दिमाग़ से सां थियो आहे, अगरि असां पॉजिटिव सोचींदासीं भई हे कमु थियणु खपे त ज़रूरु थींदो।
असां ज़रूरु एसोसिएशन ठाहींदासीं। असां हर क्षेत्र में जिते भी एरिया में असांजी दुकान आहे उते हर क्षेत्र में असांजी एसोसिएशन हुजे। उते जय झूलेलाल व्यापारी एसोसिएशन 1 2 3 4 5 6 अनगिनत एसोसिएशन असां करे उन एरिया जी एड्रेस विझी करे एसोसिएशन ठाहे सघंदा आहियूं। उते हर एरिया में उनजी 11 जी 7 जी 21 जी कमेटी हुजे। जीअं असांजी सिंधी कॉलोनी में 7 11 21 जी कमेटी हुजे, उनजी मीटिंग थियणु खपे 2-3 महीने में हिकु दफ़ो। एनुअल मीटिंग हिकु दफ़ो थियणु खपे। सभिनी खे घुराए करे उन जूं सुठे नमूने रोटी जो प्रोग्राम रखे। फंड हूंदो पाण वटि उहो करे सघंदासीं। सुठे नमूने रोटी करे सभिनि खे सभिनि जा वीचार वरी पाण ॿुधंदा आहियूं कंहिंखे छा प्रॉब्लम, वरी कुझु अहिड़ा नियम लॻाए सघूं पाण। त एनुअल मीटिंग में जेका साल में हिकु दफ़ो मीटिंग बि थियणु खपे सभिनि जी जनरल, सभिनी खे घुराए करे और मीटिंग थियणु खपे। ऐं 2-3 महीने में कमेटी मीटिंग थियणु खपे। इन प्रकार एसोसिएशन हुजणु जाम ज़रूरी आहे। त मां सभिनि खे वेनिती करूं त एसोसिएशन ज़रूरु ठाहियो ऐं मुंहिंजो इहो वीडियो तव्हांखे सुठो लॻे त अॻिते शेयर कयो, सभिनि खे इहा जानकारी पहुचे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय झूलेलाल।